इल्लत जे हरफनि जा उचार। हाणे इल्लत जा जेके हरफ आहिनि अलफ वा ये मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उचारबा आहिनि। अलफ़ ममदूदा, ॿियो अलफ़ मक़सूरा। अलफ़ ममदूदा उहो जेको डिघो करे उचारजे, उन में छा ईंदो आहे, या त मद ईंदी आहे या अलफ़ जे मथां नंढिड़ो अलफ़ ॾींदा आहिनि। ठीकु आहे। जीअं मिसाल तौरु शाह साहिब जो हिकिड़ो बैत आहे, अहिड़ा आचार्य लिखा गुणनि लोक में, अहिड़ा आचारी लिखा गुणनि लोक में। आचारी बनियो हो न बुत में अञा की आदम, आदम इहो अलफ़ ममदूदा जो हिकिड़ो क़िस्म आहे। हाणे चवंदा अलफ़ मक़सूरा ते। अलफ़ मक़सूरा उहो अलफ़ जेको बग़ैर नुक़्तनि वारी जेका ये हूंदी आहे, उन जे मथां जेको अलफ़ ॾींदा आहिनि न, उनखे चवंदा आहिनि अलफ़ मक़सूरा। जीअं मिसाल तौरु ईसा, मूसा या मुस्तफ़ा, जेके बग़ैर नुक़्ते वारी आहे, उन जे मथां जेको अलफ़ ॾींदा आहिनि उहो छा हूंदो आहे, अलफ़ मक़सूरा। हाणे असां वटि ॿियो हुरूफ़ इल्लत आहे, हर्फ़ इल्लत जो जेको आहे वाह। वाह मारूफ़, उन में टे क़िस्म आहिनि, वाह मारूफ़, वाह मजहूल ऐं वाह मादूला। वाह मारूफ़, वाह मारूफ़ उहो जेको अलफ़ आहे ऊ जो आख़िर में आवाज़ ॾे। जीअं मिसाल तौरु रोलू, गोसड़ू, त अल्फ़ा ऊ जो जेको आवाज़ ॾे उहो वाह मारूफ़ आहे। ऐं वाह मजहूल जेको अल्फ़ा ओ जो आवाज़ ॾे, अल्फ़ा ओ जो आवाज़ ॾे। मिसाल तौरु शाह साहिब जो हिकिड़ो बैत आहे त अचो अचो अगली लीला खे चए लोक। जेको वाह जो आवाज़ अल्फ़ा ओ जो आहे, इहो वाह मजहूल आहे। वाह जो टियों क़िस्म आहे वाह मादूला। वाह मादूला उनखे चवंदासीं जेको वाह लिखण में त अचे पर पढ़ण में न अचे। जीअं मिसाल तौरु शाह साहिब जो हिकिड़ो बैत आहे त नेण हेराए निंड सी ख़ुशि कयाऊं ख़्वाब। ख़्वाब, ख़्वाहिश, ख़ुद, इहे जेके लफ़्ज़ आहिनि इहे लिखण में ईंदा आहिनि, अक्सर पढ़ण में न ईंदा आहिनि। त इहो छाजो क़िस्म आहे, वाह जो हिकिड़ो क़िस्म आहे, वाह मादूला जो क़िस्म आहे। हाणे असां वटि हर्फ़ इल्लत आहे टियों ये। ये में वरी असां वटि ॿ क़िस्म ॿिया आहिनि, ये मारूफ़ ऐं ये मजहूल। ये मारूफ़ उहो ये जेको आख़िर में अलफ़ यज़र ई जो आवाज़ ॾे। मिसाल तौरु शाह साहिब जो हिकिड़ो बैत आहे त वञो सभु वरी ऐं जे वरन वारियूं वरी, फुराए फुराग जी सुजे ॻाल्हि गरी ॻरी, मुंभांजन बरी डूंगर से डोरींदियूं बरी। इहे जेके लफ़्ज़ आहिनि जो हिकिड़ो क़िस्म आहे या मारूफ़ जो क़िस्म आहे। या मजहूल में जेको अलफ़ ये ए जो आवाज़ कढे आख़िर में। जीअं शाह साहिब जो हिकिड़ो बैत आहे त सहे जीअं सांधाण धकन मथे धकड़ा, सहे अचे वञे, इहो कहिड़ो क़िस्म आहे, या मजहूल जो क़िस्म आहे। हर्फ़ इल्लत जा जेके आहिनि न अलफ़ वाह ये, इहे टई हिननि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उचारबा आहिनि।